أحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم रुख मुस्तफ़ा है वो आईना अब ऐसा दूसरा आईना न हमारे चश्म ख्याल में न दुकान आईने साज में साथियों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज मुझे मौजू है जमाल मुस्तफ़ा कमाल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुआ है रब पाक उनके सही समझाइण अवां खे समझाइण उन खां पोइ तव्हां असांखे उनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। मुझे आज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, यानी असां इंसान के सुहिणो करे पैदा कयो ऐं वरी फरमाई वसव्वरकुम फ़अहसन सुवरकुम, यानी असां इंसान के तमामु सुठो ऐं भलो करे पैदा कयईं। यानी हिन रोहे ज़मीन जे मथां जेका बि अल्लाह तबारक व तआला मख़लूक पैदा कई आहे उन मख़लूक मंझां अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे सुहिणो पैदा कयो। इंसाननि खां पोइ नबियुनि खे सुहिणो पैदा कयईं। नबियुनि खां मतिलबु वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुहिणो ऐं सुठो करे पैदा कयो। यानी सभिनी नबियुनि खां इल्म ऐं एहसान ऐं ख़ूबसूरत में अल्लाह जो रसूल जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब लिखनि था। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शरीफ़ में मेंबर रखी हज़रत हसन खे फरमाईंदा हुआ ए हसन इन मेंबर ते वेही करे तूं मुंहिंजी तारीफ़ में शेर ठाहे। हज़रत हसन इन मेंबर ते वेही करे काफ़ी शेर ठाहिया। ॿ शेर आहिनि वो अहसन मिनक लम तरकत ऐनी वो अजमल मिनक लम तलिद निसा। हसन फरमायो ए अल्लाह जा रसूल मुंहिंजे हिननि अखियुनि तोखां मथे ॿिए कंहिंखे हसी ॾिठो ई कोन्हे। ए अल्लाह जा रसूल तोखां मथे अञा ताईं कंहिं औरत अहिड़ो ॿार पुछो ॼणियो ई कोन्हे। अॻिते फरमाए खुलिक़्त मुबर्रअ मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशा। छा त शेर फरमायो हुई जी ए अल्लाह जा रसूल तूं हर ऐब खां पाक आहीं। ए अल्लाह जा रसूल ॼण तो जीअं चाहियो पिए तीअं पैदा कयो। अल्लाह ताला फरमाए न फी अय्यि सूरति मा शाअ रब्बक। मुंहिंजा आज़ीज़ दोस्तों, ऐं मूं जेको उर्दू शेर पढ़ियो ऐं उन उर्दू शेर जो मतिलबु इहो आहे त किताब लिखनि था जॾहिं हिकिड़ो माण्हू मिसाल तौरु कराची वञे थो जॾहिं हुन कराची जी दुकान जेको आलिशान आयूं यूनिट हिकिड़ो ॾिठईं उहा ख़ूबसूरत हुई। जॾहिं उहा ख़रीद करे घर आयो, जॾहिं उहा घर उनजी बेगम साहिबा में ॾाढो वणी वई ऐं जॾहिं उन वरी वराणे ते जॾहिं वरी वापसी वञी तॾहिं अहिड़ो साॻियो आईनो वरी वठी अचां तव्हां त ॿ आइननि जो जोड़ो घर में हुजे त ख़ूबसूरत लॻे। जॾहिं दुकान वारे वटि वियो ऐं दुकान वारे फरमायो त हाणे अहिड़ो आइनो हुयो ई हिकिड़ो जेको तुंहिंजे नसीब में हुयो, हाणे अहिड़ो आइनो न दुकान में मिलंदो न तोखे कंहिं कंपनी में मिलंदो, सॼी कराची जी मार्केट फ्री तोखे अहिड़ो आइनो कोन मिलंदो। अहिड़ी तरह जो दुकान वारे हुनखे जवाबु ॾेई छॾियो ईअं सॼी उम्मत चवंदी ए अल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमील ऐं हसीन असांखे उन उम्मत खे ॿियो बि ॾे तव्हां त ख़ूबसूरती जो जोड़ो हुजे। अल्लाह तबारक व तआला हुन दुकान में वरी ईअं फरमाईंदो अल्लाह तबारक फरमाईंदो हूअं त बराबरि मां क़ादिर आहियां जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा करे सघां थो, पर जंहिं सांचे मां मोहम्मद खे पैदा कयो उहो सांचो ई मूं तोड़े छॾियो आहे। जंहिं कलम मुस्तफ़ा जो नक्श निगार ठाहियो उहो कलम ई मूं तोड़े छॾियो। तॾहिं त शायदि के रुख मुस्तफ़ा है वो आईना अब ऐसा दूसरा आईना न हमारे चश्म ख्याल में न दुकान आईने साज। मुंहिंजे आज़ीज़ दोस्तों, सहाबा किराम रज़ी अल्लाह तआला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न में काफ़ी शेर ठाहिया। हज़रत जाबिर साईं फरमाए थो जीअं पंहिंजे मस्जिद जे सिर में वेठा आहियूं ईअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद सिर में वेठा हुआ ऐं चोॾहं जो चंड हुयो। मूं चंड खे बि ॾिठो, अल्लाह जे रसूल खे ॾिठो, वरी चंड खे ॾिठो, वरी अल्लाह जे रसूल खे ॾिठो ऐं पाण में भेंट कयूं त फरमायूं ए अल्लाह जे रसूल चंड खां मथे तुंहिंजो चहिरो ख़ूबसूरत। ऐं हज़रत जाबिर साईं फरमाए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी त ख़ुशबू हूंदी हुई जो घिटियुनि में मटींदा त ख़ुशबू थी वेंदी। जॾहिं पोयां को माण्हू मिलण ईंदो शौक़ ख़ातिर त उहो ख़ुशबू सूंघंदो वञी अल्लाह जे रसूल सां मिलंदो। एॾी ख़ुशबू हूंदी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा आज़ीज़ दोस्तों, ऐं मदीने जी मोहबत ॾिसो, मदीने वारनि जी माण्हुनि जी माइयुनि जी ॿारनि जी मोहबत ॾिसो। जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां हिजरत करे मदीने जो इरादो कनि था त उहा ॻाल्हि मदीने में फैलिजी वई। अल्लाह जो रसूल अची रहिया आहिनि, मदीने जा माण्हू मदीने खां ॿाहिरि कई काफ़िलनि ते मेलनि ते कई मेलनि परे वञी करे अल्लाह जे रसूल जो इंतज़ारु कंदा हुआ ऐं अल्लाह जे रसूल सां जॾहिं पहुता तॾहिं माण्हू दौड़ी वञी उनखे ॾिठऊं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाची ते सवार आहिनि ऐं महार मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं बीठा आहिनि ऐं दौड़ी करे उहो मार खसायूं हर हिकु इहा दरख़्वास्त करे ए अल्लाह जा रसूल तव्हां असां वटि अचो। ऐं मदीने जी माइयुनि जी इहा हालत हुई जो मदीने जे पंहिंजे घरनि जे छितनि ते चढ़ी करे अल्लाह जे रसूल सां दीदार कयूं, पंहिंजी उञायल अखियुनि जो ठार कंदियूं हुयूं।
ऐं ॿार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में तारीफ़ में शेर खाईंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ असांजे मथां विदा जे घटि में चोॾहं जो चंड ज़ाहिर थियो आहे, असां ख़ुदा जो जेतिरो बि शुक्र करियूं उहो बि घटि आहे। ऐं हिकिड़ो सितारो आहे जेको यमन जे मुल्क में जॾहिं उभरंदो हो तॾहिं यमन जे मुल्क में हिकिड़ी ख़ासियत कंदो हो त का बि खल जेका ॿाहिरि पियल हूंदी हुनखे रंगे छॾींदो हो। तॾहिं त कंहिं शाइर चयो ए आई त तुंहिंजो अहिड़ो कमाल कोन्हे, कमाल त मोहम्मद मुस्तफ़ा जो हज़ारे माण्हुनि जी दिलनि खे रंगे छॾे थो। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो व रफ़अना लक ज़िक्र, कमाल मुस्तफ़ा चए अल्लाह जे रसूल असां तुंहिंजे ज़िक्र खे बि बुलंद कयोसीं। कमाल मुस्तफ़ा कमाल जो हिकिड़ो कमाल इस्मी, ॿियो कमाल जिस्मी। कमाल इस्मी जी माना आहे यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तबारक व तआला नालो न मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो ख़ूबसूरत ऐं हसीन जंहिंजी माना आहे तारीफ़ बुलंद। अहिड़ो कंहिं बि नबी खे नालो अल्लाह तबारक व तआला नालो न ॾिनो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी माना आहे कणिक रंग वारो, यानी इहो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बदन ॾांहुं इशारो करे थो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी माना आहे आराम, यानी इहो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे माउ पीउ जे आराम ॾांहुं इशारो करे थो। हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जी माना आहे खिलंदड़, यानी इहो हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम जे ख़ुशी ऐं बहक ॾांहुं इशारो करे थो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माना पाणी मां लदल, यानी इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पाणी मां लभण जो इशारो करे थो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व रफ़अना लक ज़िक्र, यानी असां तुंहिंजे नाले खे ऐं ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियोसीं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्मी जो असर ॾिसो जो अफ्रीका जे झंगनि में सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम ईंदा हुआ त उते लोमड़ बघड़ ऐं शींहं रहंदा हुआ। जॾहिं सहाबा किराम रज़ियल्लाहु ताला हुते पहुता त उन्हनि खे ख़ौफ़ थी वियो, हुननि जी शींहं जी गजगोड़ ॾिसी उन्हनि खे डपु थियो त मथां असांखे मारे न विझे। तॾहिं उन्हनि फरमायो या अयो सिबाउ वल किलाब उख़रिजू मिन हादल बर्र, ए झंग जा जानवरो निकिरी वञो हितां, असां अल्लाह जे रसूल जा ग़ुलाम आहियूं। जॾहिं उहा ॻाल्हि जानवरनि ॿुधी त जानवरनि यकीन करियो, साहबा फरमाइनि था उहा ॻाल्हि जॾहिं जानवरनि ॿुधी तॾहिं पंहिंजा बच्चा चक में विझी करे झंग छॾे हलिया। ऐं हिकिड़ो ग़ुलाम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलाम फरमाए थो जॾहिं असीं ॿेड़ी में वञी रहिया हुआसीं, ॿेड़ी जॾहिं टुटी वई, हिकिड़ो तख़्तो मूंखे हथायो, उन तख़्ते ते चढ़ी करे जॾहिं किनारे ते पहुतुसि, उन किनारे ते जॾहिं पहुतुसि तॾहिं ॾिसां त हिकिड़ो झंग हुयो, हिकिड़ो शींहुं हुयो, वॾी गजगोड़ करे रहियो हुयो। यकीन मूंखे इहो थियो त मूंखे हाणे मारे विझंदो। तॾहिं मूं बि इहो चयो अंत असदुल बर्र अन मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए झंग ए शींहं मां मञा थो तूं झंग जो बादशाह आहीं, झंग जो शेर आहीं, पर आउं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलाम आहियां। जॾहिं उन सहाबी उन अल्लाह जे रसूल जो ग़ुलाम इहा ॻाल्हि कई, शींहं हया मां कंधु हेठि करे हुन सां गॾु हलणु लॻो। यानी ॿिनि वाक्यनि मां इहो सबक़ मिले थो त झंग जे जानवर में अल्लाह जे रसूल जे नाले जो हया कयो। अॼुकल्ह असां मुस्लमान, असां इंसान अल्लाह जे रसूल सां हया न करियूं। अल्लाह जे रसूल सां फरमाए थो नमाज़ पढ़ो, पाण नमाज़ छॾे नी। अल्लाह जे रसूल फरमाए थो रोज़ा रखो, पाण रोज़ा छॾे नी। फ़अतबिरु या उलिल अब्सार, यानी ए अक़ल वारो हिन में इबरत हासिल करियो।